अस्सलाम वालेकुम। बरतानिया सरकार सिंध जे जुदाईअ वारे मसइले ते हिकु गोल मेज़ कॉन्फ्रेंस जेका 12 नवंबर 1930 ईस्वी खां 19 नवंबर 1931 ईस्वी ताईं मिस्टर अर्ल रसेल जे चेयरमैनी हेठि लंडन में इजलास कयो। इजलास में मुख़्तलिफ़ सब कमेटियुनि जे रिपोर्ट्स ते बहस मुबाहिसा थियो। उन कॉन्फ्रेंस में कुझु मेंबर बि शामिल थिया, जीअं मार्क्स एफ ज़ेटलैंड, लॉर्ड रेडिंग, सर आगा खान, मिस्टर मोहम्मद अली, सर शाहनवाज़ भुट्टो, सर अब्दुल क़यूम, सर मोहम्मद शफ़ी, डॉक्टर शफ़ात अहमद, सरदार सपूर सिंह, डॉक्टर मोंजी, मिस्टर चेलकर, राजा नरेंद्र नाथ, CR जंतमानी, मिस्टर जाटू, सर फेरो सेठना, मिस्टर मोडली, सर हर्बर्ट कार, सर गुलाम हुसैन हिदायतुल्ला। लंडन गोल मेज़ कॉन्फ्रेंस अटकल 7 हफ़्ता पंहिंजो इजलास कयो। सिंध जे नुमाइंदनि जी कयल ॻाल्हि ॿोल जा टुकड़ा कुझु पेश कयूं था त सर गुलाम हुसैन हिदायतुल्ला कॉन्फ्रेंस में सिंध जे जुदाई लाइ तक़रीर कंदे चयो त सिंध जी अवाम जो उन में फ़ाइदो आहे त सिंध खे बम्बईअ खां अलॻि कयो वञे। इहो सभिनी क़बूल कयो आहे त सिंध बम्बई इलाइक़े जे रहाकुनि खां ज़िंदगी जे तौर तरीक़े, लिबास, क़ौमी रवायत ऐं किरदार, नस्ली ऐं जाग्राफ़ी हालतुनि में अलॻि आहिनि। अहिड़ीअ तरह ज़रिए आबादी ऐं रेवेन्यू निज़ाम में बि फ़र्क़ु आहे जेको सरत फ़तेह वारे हादसे तहत थियो, जंहिंमें बम्बई फ़ौज सिंध खे फ़तेह कयो हो, जंहिं करे ई सिंध खे बम्बई सां शामिलु कयो वियो, जॾहिं त पंजाब खे ब्रिटिश इंडिया में अञा शामिलु न कयो वियो हो। सर गुलाम हुसैन हिदायतुल्ला सिंध जूं मुश्किलातूं बयानु कंदे चयो त हाणे आउं बम्बई जे ताक़तवर पुठिभराईअ ॾांहुं अचां थो। सिंध में बम्बईअ वारा दोस्त मूंखे माफ़ु कनि। मूं पढ़ियो आहे त सभिनी मुहज़्ज़ब मुल्कनि जे कामयाबीअ जो दारोमदार मवासिलात ते आहे। तव्हां इहो ॿुधी अजब कंदा त सिंध में सूबाई हुकूमत जा 100 मील में रस्ता कोन आहिनि ऐं 30 मीलनि खां वधीक पको रस्तो न आहे जंहिंसां तव्हांजे गाॾी हली सघे। इहा आहे बम्बईअ जी मज़बूत पुठिभराई। सर शाहनवाज़ भुट्टो पंहिंजे दलील में चयो त हीउ को उकलियत जो मुतालो न आहे, पर उन खे सिंधियुनि जो मुतालो सम्झो वञे ऐं न को फ़रेक़ वाराना सवाल। जॾहिं इहो सवाल मुस्लिम लीग खयो, मूं 10,000 माण्हुनि जे जलसे आम जी सूरत कंदे एहतजाज में चयो हो त इहो असां लाइ चङो न आहे। असां सभु सिंधी आहियूं ऐं इहो सुवाल उन जी ख़ूबीअ तहत सोचियो वञे। इहो सिंधियुनि जो मुतालो आहे जंहिंमें हिंदू, मुस्लमान, पारसी ऐं यूरोपी सभु आहिनि। हिन कमेटी में मोहम्मद अली जना केतिरनि ई एतिराज़नि जो मुतलद जवाबु ॾिनो। हिन कॉन्फ्रेंस जे चेयरमैन खे क़ाइल करण जी कोशिशि कई त सिंध इंतिज़ामी अदालती निज़ाम तहत पिणु अलॻि आहे, सिर्फ़ु कागज़ी तरह बम्बईअ सां शामिलु आहे, जंहिंजो सबूत इहो आहे त नेशनल कांग्रेस में सिंध जे लाइ अलॻि नुमाइंदगी ॾिनल आहे, जंहिंमें मुतालबो थियल आहे त सिंध खे बम्बईअ खां जुदा कयो वञे। मिस्टर जंतामानी जे जवाब में जना चयो त मूंखे वोटिंग जे मक़सद लाइ जेकर इजाज़त ॾिनी वञे त नुमाइंदा मेंबरनि खे हिकु सम्झो वेंदो ऐं सिंध खां ॿिए इस्म लाइ वोट वरितो वेंदो। डॉक्टर मोंजीअ मिस्टर जना खे चयो त इहो कॾहिं थियो। मिस्टर जना चयो त इहो कुझु साल अॻु ऐं डॉक्टर मोंजीअ वरी चयो त इहो ॿीहर दोहिराइण लाइ घुरिजे, पर मिस्टर जना जवाबु ॾिनो त मूंखे मालूम आहे त मगर तूं सिंध खां बिल्कुलु नावाक़ुफ़ आहीं, तो पाण चयो हो। अहिड़ी तरह सर मोहम्मद शफ़ी कॉन्फ्रेंस में चयो त जेतोणीकि सिंध अटकल 100 साल खनि बम्बई प्रेसिडेंसीअ जे ज़ेर असर रही आहे, जिते अञा ताईं का बि यूनिवर्सिटी न ठाही वई आहे। सिंध खे घणो वक़्तु अॻु यूनिवर्सिटी मिलणु खपे हा। न गवर्नमेंट कॉलेज, इंजीनियरिंग, मेडिकल ऐं न आर्ट्स कॉलेज अॼु ताईं सिंध में क़ाइमु कयो वियो आहे। उन जो नतीजो इहो निकितो आहे जो सिंध जा शागिर्द मैट्रिक पास करण बैदि वधीक पढ़ण लाइ बम्बई वञणो पवे थो, जेको उतां 1000 मील परे आहे। खेनि इहे बम्बई यूनिवर्सिटी जी तालीम हासिलु करे डिग्री हासिलु कनि था। मिस्टर जाटू चयो त कराचीअ में 2 कॉलेज आहिनि। उनखे सर शाहनवाज़ भुट्टे जवाबु ॾिनो त इहे प्राइवेट आहिनि, न गवर्नमेंट जा। गोलमेज़ कॉन्फ्रेंस सिंध जे जुदाई लाइ तजवीज़ ॾिनी ऐं इहा बि सलाह ॾिनी त सिंध जी माली हालत खे मालूम करण लाइ हिकु सब कमेटी बनाई वञे। गोलमेज़ कॉन्फ्रेंस जे फ़ैसिले मूजिबि हिंदुस्तान जी हुकूमत सिंध जे माली हैसियत जे तहक़ीक़ात लाइ सर माइल्स अरवंग जे चेयरमैनी हेठि 2 सितंबर कराची आती वापसीअ में 1 करोड़ जी खोट ॾेखारी। त उमेदु आहे त हीअ वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो ऐं हीअ तारीख़ अव्हांखे किथे मिलंदी। हीअ तारीख़ आहे इंडियन राउंड टेबल कॉन्फ्रेंस, जेको PDF आहे उतां खां मां कढी आहे। तव्हां उते बि ॾिसी वठो त उते हीअ तव्हांखे मुकमल मालूमात मिली वेंदी। त उमेदु आहे त वीडियो अव्हां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्री करे वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।